बिटशाह में पीर मोहल्ले जा रहवासी बुनियादी सहूलतुनि जी खोट खिलाफ़ सरापा एहतजाज बणिजी विया। रहवासियुनि पारां शहर जे मुख्य दंबूरा चौक ते रैली कढी टाउन कमेटी जे ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। रोड रस्ता, बिजली, गैस, पाणी, ड्रेनेज ऐं ॿियनि सहूलतुनि जी खोट खिलाफ़ रहवासियुनि पारां सिकंदर अली सुमरो, हाशिम जतोई, गुलाम हुसैन जतोई, पहलवान माछी, रेहान कलहोड़ो, सदरदीन खोसो, महबूब ओड, रमज़ान सुमरो, ज़मान चांडियो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे में शामिल अॻवाणनि जो चवणु हो त गुज़िरियल 30 सालनि खां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, मगर का बि बुनियादी सहूलत न ॾिनी वई आहे। असांजे पीर मोहल्ले कच्छी आबादी तरफ़ केरु ध्यानु ॾियण लाइ तयारु नाहे। रोड रस्तनि समेत बिजली, गैस ऐं ड्रेनेज सिस्टम बि नाहे। बुनियादी सहूलतूं न हुअण करे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। गंदगी जा ढेर लॻियल आहिनि। पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, सदाई पीपल्स पार्टी उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब करायो आहे, मगर इलेक्शन खां पोइ का बि साड़ न लधी वई आहे। चूंडियल नुमाइंदा मिलण लाइ तयारु न आहिनि। सहूलतूं फ़राहम करे असांजी परेशानी ख़तमु कई वञे। रहवासियुनि जो वधीक चवणु हो त तक जे MNA मखदूम जमील ज़मा ऐं सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा समेत पीपल्स पार्टी जी आला क़यादत खां मुतालबो करियूं था त असांजा बुनियादी मसइला हल कया वञनि। मसइला हल न थिया त हाणे क़ौमी शाहराह ते बि पंहिंजे हक़नि लाइ धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची